सावल हाणे यकीन कजे त कंहिं कजे ॿिन्ही जे पेट में निमक त असांजे ख़ानदान जो पहला त पोइ हाणे तूं ई ॿुधाए कंहिं ते यकीन कजे त केरु निमक हलाल आहे ऐं केरु निमक हराम आहे। चाकर खान तॾहिं त चवां थो त जेसीं ताईं ॿिन्ही धुरनि खे आम्हूं साम्हूं विहारे ॻाल्हियूं नथा कये तेसि ताईं ख़बर कीअं पवंदी त केरु कूड़ो केरु सचो। ऐं मां ईअं नथो चवां सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हियुनि में का हक़ीक़त आहे हू कूड़ा आहिनि, पर मूं हमेशह आहियां अवां ते ज़ोर रखियो आहे न का इहा दावा कई आहे त मां सचो आहियां, पर जेसीं ताईं ॿिन्ही धुरनि खे आम्हूं साम्हूं नथा विहारियो तेसि ताईं कंहिं बि हक़ीक़त जी अव्हांखे ख़बर न पइजी सघंदी। हा सावल, ज़रूर तव्हां ॿिन्हिनि धुरनि खे साम्हूं आणिबो, ज़रूर आणिबो, पर उन खां पहिरियां मां ॿिन्हिनि धुरनि जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधी वठां, सम्झी वठां। उन खां पोइ जॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं ईंदियूं पोइ कंहिं बि धुर वटि कूड़ ॻाल्हाइण जी का गुंजाइश न बचंदी, छो त मां अॻु में ई तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधी चुको हूंदसि ऐं पोइ तव्हां ॿिन्ही वटि मुंहिंजे साम्हूं कूड़ ॻाल्हाइण जे लाइ कूड़ पेश करण जे लाइ कुझु बि न हूंदो, कुझु बि न। इहा तव्हांजी सुठी सोच आहे चाकर खाना, पर कूड़े माण्हू वटि कूड़ ॻाल्हाइण जे लाइ कूड़नि जा वॾा अंबार हूंदा आहिनि। आयो कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे वेंदो आहे जो ॿुधण वारे जो अकुल दंगुर अची वेंदो आहे। वरी बि तव्हां पंहिंजी कोशिशि कयो, असांखे को एतिराज़ कोन्हे, तॾहिं त चवंदो आहियां त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। जेसीं ताईं मां अदा जे दुश्मन खे ज़ाहिर नथो कयां तेसीं ताईं मां सुकून सां न विहंदुसि, पोइ छो न उन लाइ मूंखे साल लॻी वञे। अच सोट, सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।